सोबोदरो मां ख़बर ईंदा हलो तो सोबोदरो लग ॻोठ बंडी मोटायो में गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल हाजी मोहम्मद ताहिर खोड़ो बंडी मोटायो में सिंधी सकाफती ॾींहुं मल्हायो वियो। इम्तिहान में नंबर खणंदड़ शागिर्दनि खे इनाम ॾिना विया। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल हाजी मोहम्मद ताहिर खोड़ो बंडी मोटायो में सिंधी सकाफत जो ॾींहुं मल्हायो वियो। उन मौके ते मिड टर्म इम्तिहाननि में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में इनाम ऐं सर्टिफिकेट पिण विराया विया। प्रोग्राम जो महिमान ख़ास डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खैरपुर अब्दुल समी बम्बरो जिन हुया। खैरपुर सहाफ़ी इत्ता जो सदर जमाल महमूद खोड़ो ऐं एडिशनल एडवोकेट जनरल सिंध जान मोहम्मद खोड़ो पिण प्रोग्राम में शरीक थिया। उन मौके ते मोअज़्ज़िज़नि ऐं शागिर्दनि जे वालिदैननि पिण शिरकत कई। प्रोग्राम में सिंध जे शानदार ऐं शाहूकार सकाफ़त जा मुख़्तलिफ़ रंग पेश कया विया, जिन में सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त ते मुख़्तलिफ़ तक़रीरी मुक़ाबला, सिंधी क़ौमी गीत ऐं शागिर्दनि खे लुत्फ़ अंदोज़ करण लाइ मज़ाहिया ख़ाका पेश कया विया। उन सां गॾोगॾु सुगड़नि जी कचहरी पिण मुनक़िद कराई वई, जंहिं में शिरकत कंदड़ सुगड़ शागिर्दनि मुख़्तलिफ़ तनक़ीदी बेत पहाका ऐं गुजारतूं पेश कयूं। प्रोग्राम दौरान मुख़्तलिफ़ शागिर्दनि पारां साइंसी स्टॉल पिण लॻाया विया, जिते शागिर्दनि पारां ठाहियल प्रोजेक्ट नुमाइश लाइ रखिया विया हुआ। प्रोग्राम जे आख़िर में सीनियर प्रिंसिपल इनाम इलाही तुनियो ऐं गस्टा तालका सोबोदरो जे सदर मुनीर अहमद खोड़ो पारां आयल महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा पिण पेश कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।